आज़ाद कश्मीर हाई कोर्ट वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर की अदालत बर्ख़ास्त थियण ताईं नाअहलीअ जी सज़ा ॿुधाई वई। वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास खे तक़रीर में धमकियुनि वारो लहजो इख़्तियार करण ते अदालत नाअहल करार ॾिनो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के तौहीनी अदालत जे इल्ज़ाम में सज़ा ॿुधाई वई। सरदार तनवीर इलियास कंहिं बि पब्लिक उहिदे जे लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। आज़ाद कश्मीर हाई कोर्ट वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के अदालत बर्ख़ास्त थियण ताईं नाअहलीअ जी सज़ा ॿुधाई वई। वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के तक़रीर में धमकियुनि वारो लहजो इख़्तियार करण ते अदालत नाअहल करार ॾिनो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के तौहीनी अदालत जे इल्ज़ाम में सज़ा ॿुधाई वई। सरदार तनवीर इलियास कंहिं बि पब्लिक उहिदे जे लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। आज़ाद कश्मीर हाई कोर्ट वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर की अदालत बर्ख़ास्त थियण ताईं नाअहलीअ जी सज़ा ॿुधाई। वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के तक़रीर में धमकियुनि वारो लहजो इख़्तियार करण ते अदालत नाअहल करार ॾिनो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के तौहीनी अदालत जे इल्ज़ाम में सज़ा ॿुधाई वई। सरदार तनवीर इलियास कंहिं बि पब्लिक उहिदे जे लाइ नाअहल करार ॾिनो वियो। आज़ाद कश्मीर हाई कोर्ट वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के अदालत बर्ख़ास्त थियण ताईं नाअहलीअ जी सज़ा ॿुधाई वई। वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के तक़रीर में धमकियुनि वारो लहजो इख़्तियार करण ते अदालत नाअहल करार ॾिनो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के तौहीनी अदालत जे इल्ज़ाम में सज़ा ॿुधाई वई। सरदार तनवीर इलियास कंहिं बि पब्लिक उहिदे जे लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। आज़ाद कश्मीर हाई कोर्ट वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर की अदालत बर्ख़ास्त थियण ताईं नाअहलीअ जी सज़ा ॿुधाई वई। वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के तक़रीर में धमकियुनि वारो लहजो इख़्तियार करण ते अदालत नाअहल करार ॾिनो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर के तौहीनी अदालत जे इल्ज़ाम में सज़ा ॿुधाई वई। सरदार तनवीर इलियास कंहिं बि पब्लिक उहिदे जे लाइ नाअहल करार ॾिनो वियो।